सलाम नाज़रीन, मां आहियां शहरयार कीड़ियो ऐं तव्हां ॾिसो पिया मोटिवेशन थ्रो स्टोरीज़। जेकॾहिं तव्हां चैनल सब्सक्राइब न कयो आहे त जल्दी सां चैनल सब्सक्राइब कयो ऐं गॾु घंटी जे ऑप्शन खे प्रेस करे छॾियो जीअं हर नई अचण वारी वीडियो जी तव्हांखे नोटिफिकेशन मिली वञे। अवां इब्राहिम लिंकन जो नालो त ॿुधो हूंदो। उनजो पीउ मोची हो। लिंकन अमेरिका जो सदर बणिजी वियो। मोची जे पुट खे सदर बणिजंदो ॾिसी घणा माण्हू नाख़ुशि थिया। जेकॾहिं असांजे मुल्क में ईअं थी हा त अहिड़ी सूरत हाल नज़र अचे हा। अहिड़ी तरह जॾहिं इब्राहिम लिंकन सेनेट में पंहिंजी पहिरीं तक़रीर करण लाइ स्टेज ते आयो त हिकु मेंबर जी बर्दाश्त खां ॻाल्हि ॿाहिरि निकिरी वई। केतिरई ॿियनि मेंबरनि खे बि लिंकन जो सदर थियण भाउ कोन पियो, पर उहे निस्बतन माठ हुया ऐं पंहिंजे जज़्बनि खे दिलि में दॿायो वेठा हुया। मथे ॼाणायल हिकु मेंबर उथियो ऐं लिंकन सां मुखातिब थींदे चवणु लॻो, तक़रीर कंदे खणो ख़ुशमदा थी, तुंहिंजो पीउ जुतियूं ॻणींदो हो। जेतोणीकि हर माण्हू जुतियूं पाए थो, पर उन्हनि खे ॻंढणु घटि कमु सम्झो वञे थो। जुती पाइणु ख़राबु ॻाल्हि नाहे, पर उन्हनि खे ठाहिणु ऐं ॻंढणु ख़राबु ॻाल्हि सम्झी वञे थी। दुनिया केतिरी न ख़राबु आहे। जेकॾहिं जुतियूं ॻंढणु ख़राबु ॻाल्हि आहे त उन्हनि खे पाइणु बि किरियल ॻाल्हि सम्झणु घुरिजे। कहिड़ी चरियाइप आहे। ख़बर अथव इब्राहिम लिंकन कहिड़ो जवाबु ॾिनो? हुनजो जवाबु हुनखे गहरी सोच जो मालिक ज़ाहिर करे थो। हुन सेनेट जे मेंबर जे सुवाल जे जवाब में चयो, आउं ॼाणा थो जेतिरे ताईं मूंखे यादि थो पवे मुंहिंजो पीउ जुतियूं बहितरीन अंदाज़ में ॻंढींदो हो। सही महल ते मूंखे मुंहिंजे पीउ जी यादि ॾियारी। मूंखे यादि पियो अचे त जंहिं मोज़िस मेंबर उहा ॻाल्हि छेड़ी आहे हुनजो ख़ानदान मुंहिंजे पीउ जा तयारु कयल जूता ई पाईंदो हो। छा आउं पुछी सघां थो त मुंहिंजे वाल जी तयारु कयल जूतनि में को नुक़्स निकितो? छा उहे जूता कमज़ोर ऐं बदज़ेबा हुया ऐं छा उहे जल्द पुराणा थी वेंदा हुया? मूंखे यादि आहे त उहो एतिरे त ध्यान सां जूता तयारु कंदो हो जो ख़रीद कंदड़ ख़ुशि थी वेंदो हो। मूं लाइ सदर जी हैसियत में सुठो कमु करणु मुश्किल हूंदो जेतिरे ताईं मुंहिंजे पीउ मोची जी हैसियत में कमु कंदो हो। मोचियनि, राज़नि ऐं मज़दूरनि जे कम खां नफ़रत न हुअणु घुरिजे। ज़िंदगीअ में हर शइ जी ज़रूरत आहे। रस्ता ठाहींदड़ ऐं साफ़ कंदड़नि जी बि ज़रूरत आहे। जहिड़ी तरह मुल्क खे हलाईंदड़नि जी ज़रूरत आहे, अहिड़ी तरह सिरू ठाहींदड़नि जी बि ज़रूरत आहे। को माण्हू घटि या किरियल नाहे, को माण्हू आला दर्जे जो मालिक नाहे। ज़िंदगी सहकार जो नालो आहे। उमेद आहे त तव्हांखे हीअ कहाणी पसंदि आई हूंदी। कमेंट में पंहिंजी राय खां आगाह कंदा। शुक्रिया।